खबर शामिल कंदा हलो। जाती मां तालके जाती में पोलियो जो हिकु वधीक केस ज़ाहिर ज़िला सिजावल में 4 सालनि में 5 पोलियो केस जी तस्दीक कई वई आहे। डीसी समेत ज़िले अमलदार मुतासिर ॻोठ पहुता। थरथलो मतल सिजावल जे साहिली तालके जाती में पोलियो जो हिकु केस ज़ाहिर यूसी कोठी जे ॻोठ यूसुफ जत में 3.5 विरह जी ॿाड़ी ॿेर वलद मुबीन जत खे पोलियो बीमारी में मुब्तला थी वियो आहे। सिहत खाते सिजावल तरफ़ां कुझु ॾींहं अॻु मुतासिर ॿाड़ी जी काकूस जा नमूना हासिल कया विया हुआ, जंहिंजे इस्लामाबाद लेबोरेटरी मां टेस्ट बाद ॿाड़ी खे पोलियो हुअण जी तस्दीक करे छॾी आहे, जॾहिं त अहिड़ी तस्दीक बाद ज़िले इंतज़ामिया में थरथलो मची वियो आहे। सिंध हुकूमत ऐं पोलियो ख़िलाफ़ कमु कंदड़ आलमी इदारनि तरफ़ां पिणु सख़्त नोटिस वरितो ऐं कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। जंहिं बाद डीसी सिजावल इस्माइल मीमन, डीएचओ हेल्थ डॉक्टर शहनाज ख्वाजा समेत WHO, यूनिसेफ ऐं ॿियनि इदारनि जा अमलदार ॻोठ यूसुफ जत पहुची विया, जन मुतासिर ॿाड़ी जी वालदेन सां मुलाक़ात कई। तफ़सीलात मालूम कया। वाज़े रहे त गुज़िरियल 4 सालनि में ही 5 पोलियो जो केस ज़ाहिर थी वियो आहे। अरबें खरबें रुपया पोलियो ते ख़ात्मे जी मुहिम ते ख़र्च थियण बावजूद ज़िले सिजावल में पोलियो जा केस ज़ाहिर थियण सां इंतज़ामिया जी नाअहली जा पोल पधरा करे छॾिया। होॾां पोलियो फोकल पर्सन सिजावल डॉक्टर अनवर मेमन जो चवणु आहे त यूसी कोठी जे ॻोठ में ॿाड़ी ॿेर वलद मुबीन जत खे पोलियो जी तस्दीक थी वई आहे। उन बाबति इस्लामाबाद लेबोरेटरी मां टेस्ट रिपोर्ट जारी थी आहे।